जनरल सेक्रेटरी प्रेसिडेंट एंड पेटेल के कारवां के हमसफर साथियों मुहद्दब पेश सां वाबस्ता असांजा हमके साथियों अज़ीम इंसानो अस्सलाम वालेकुम जी पेटेल जी असांजी अकबर जदोजहद दोस्तों सबका पहिरीं डिवीज़न वारनि हैदराबाद जदीदार वारनि जो शुक्रगुज़ार आहियां बेहतरीन प्रोग्राम कयो आहे ऐं ॿियो थोरो अर्ज़ु कंदुसि त इहे जेके प्रोग्राम ख़ासि करे जेके डिवीज़न जा थियनि था न उहे हैदराबाद में ई थियनि था इहो जेकॾहिं ॿियनि ज़िलनि खे बि जेकॾहिं शर्फ़ अदा कजे त वधीक बहितर आहे असां कॾहिं कंहिंखे मने बि कोन कई आहे असांजी इहा ख़्वाहिश आहे त ॿियनि ज़िलनि में मुख़्तलिफ़ ज़िलनि में डिवीज़न जा जेके प्रोग्राम थियनि था असां थियनि त पोइ उहे ॿियनि ज़िलनि में थियनि ऐं चवां थो ॿिए दफ़ा जेकॾहिं असांजे अली अमन मंगण खे हलंदो हिते ज़िम्मेवार दोस्तनि खे जेकॾहिं असांजे बदीन ज़िले में जेकॾहिं रखंदासीं उन्हनि जी अखियुनि सां आजा कंदासीं ऐं मुबारकबाद पेश कयां थो असांजे सरदारनि मरकज़ी अॻवाननि खे देर आयसि दुरुस्त आयसि वरी बि बहितरीन फ़ैसिलो करे मैदान वरितो अथनि ऐं हालात अहिड़े क़िस्म जा आहिनि हिन महिल जेके पेटेल जी कंडीशन आहे उहो तव्हांजे ख़ासि साल चयो त उहा 0 ते जी बीठी आहे ऐं इहा शइ इन शइ खां इनकार करणु खपे ई न ऐं उन सॼी शइ खे ख़तमु करणु तबाह करण जो असां सभिनी जो हथु आहे असांजो नाकारा पॉलिसियूं हिकिड़े घर खे हलाइण जे लाइ बि को डिसिप्लिन को कानून को लॉ हूंदो आहे हीअ हेॾी सारी एशिया जी वॾी तंज़ीम आहे हिन जो को डिसिप्लिन कोन्हे हिन में जेकॾहिं तव्हां ॾिसंदा त आइन जी जेका धतियूं उॾाई हुयूं आहिनि या उनखे जीअं फुटबॉल वग़ैरह थुलियो अथनि उहो माना सॼी ज़िंदगी जी तारीख़ में यादि रहंदो ऐं हीउ सॼो टेन्योर ख़ासि करे उहो पत्रकार लाइण में पूरो हुयो आहे कंहिं महिल साईं गुलाम रसूल महर जो पट ॻाल्हाए कंहिं महिल साईं रफ़ी जवाहर जो पट ॻाल्हाए कंहिं महिल सतगुरु जो लाइ वरी कॾहिं कॾहिं कावड़ करे थी साईं वारनि खे सज़ा ॾियण जी जेकॾहिं साईं वारा सज़ा ॾियनि था उहो सज़ा जे माण्हू में अचे थी उहो लेखत में माफ़ी नथो वठे वरी असांजो माण्हू वञे थो या उता टी धुर जेका आहे खाधी धुर वारो माण्हू अचे थो त तव्हां हुनखे माफ़ु करे तव्हां हुनखे चवां थो भले हिकिड़ी चेक अची वञे अॻियां ऐं अॼु तक ताईं को बि सजीदह नमूने सां असांजे दोस्तनि खे केरु कोन थो चवे त तव्हां ग़लति कयो ॿ दफ़ा उहे जेके खटे आया आहिनि तव्हांजे पोइ बि तव्हां हुनखे तस्लीम करणु चाहियो आहियो जुगा पंहिंजी डिग्री चाहियो कयो पेटेल तंज़ीम तबाह बर्बाद थी वेंदी ईअं न करियो ख़ुदा खे मञो हिकिड़े प्लेटफॉर्म ते गॾियो सभिनी जी बेइज़ती बि थिए सभु ख़तमु थी आहे पेटेल तंज़ीम अलाए कहिड़े मोड़ ते जी बीठी आहे छा तंज़ीम जी हूंदी आहे असीं अॻे पेटेल ते एहतजाजनि ते विधासीं अॼु त एहतजाजनि ते वञूं था ॿिया वरी उन्हनि बाइकाटनि जो बाइकाट करे विधासीं जॾहिं असां अॻे एहतजाजनि ते बीठा हुआसीं न त उन्हनि एहतजाजनि ते असीं बसनि में चढ़ंदा हुआसीं ॿिया जेके दोस्त हूंदा हुआ उहे असांखे जॾहिं सियाब कंदा हुआ रवानो कंदा हुआ ख़ुदा जी राति जो कसम आहे दरियुनि मां बि मोह कंदा चवंदा जो अलाह साणी आहे असीं तव्हां सां गॾु आहियूं त दरियुनि मां ॿाहूं मटाए असांखे 200-300 रुपए जी हैसियत सां ॾींदा हुआ मुंहिंजे खीसे में इहे थी खणी वञे असीं तव्हां सां कॾहिं फ़ोनूं बि कोन हुयूं पर एहतजाज कामयाबु हुआ हौसला कामयाबु हुआ माण्हुनि खे ज़रूरत हुई जेको इरादो करे वेंदा उहो कामयाबु ईंदो अॼु जी जेका शइ आहे त असां सोशल मीडिया ते अची वञूं हलिया जो साईं सवेरे चयो त असां माना चयो त असांजो ॿुधायो धर्म जेको वॾो थी वञो अॻे जेको हूंदो असांजी ॻाल्हि हूंदी त नतीजो असांखे कहिड़ो मिलियो त तव्हांजो ज्यादा टाइम कोन थो वठां त साईं वारनि खे चवंदो साईं तव्हां भले थोरी जमायत तव्हांजी वञी बचे पर आइन ते जेको अमल नथो करे उनखे तव्हां अमल करायो जेकॾहिं आइन ते तव्हां अमल न कराए सघंदा ऐं आइन ते अमल न थियो त इहे छुड़वागियूं इहे हूंदियूं त इहे पाण सभिनी जे लाइ ख़तरनाक थी वयूं आहिनि वरी बि पाण खे जेकर वरी तव्हांखे जस थो ॾियां तव्हां अहिड़े टाइम में तव्हां ते तनक़ीदूं थियूं मूंखे यादि आहे तव्हां हिकिड़ा कराची में सेंटर में तव्हां घणो वञे वेठा हुआ उतां त कमु कान पे कया पर उन जॻह ते बि तव्हांजे मथां या जेको फिटकार हो या तव्हांजे माना जेके ग़लति मतिलबु ग़लीज़ जेका ॿोली हुई उहा बंदि कोन थी ऐं उहे केरु हुआ असांजा उस्ताद हुआ ॾाढी तकलीफ़ थी असांखे उन शइ जी ऐं वरी बि तव्हांजे हौसलनि खे जस थो ॾियां त तव्हां उन सभिनी शयुनि खे छॾे वरी हिकिड़ी शइ तव्हांजी ग़लती बि तव्हां ख़ामोश थी वेही रहिया तव्हां जेकॾहिं मुस्तक़िल हुन इस्तेगल करिणो आहे जेके ज़रूरत पवंदी आहे तव्हांजे ख़िलाफ़ वरी ॿिए दफ़ा निकिरण की बहरहाल वरी बि तव्हां बहितरीनु फ़ैसिलो कयो आहे तव्हां सां हिकिड़ी सुठी टीम सुठा तजुर्बेगार माण्हू
जेके माण्हू माना इहे सम्झो त मुतालबनि जा जेके मंता थियूं पंहिंजूं उन्हनि जा क़ाइद उन्हनि जा ख़ालिक वेठा आहिनि तव्हां सां गॾु तव्हांखे कॾहिं परवाह आहे इंशाअल्लाह ताला सॼी सिंध तव्हां सां गॾु आहे पर हिकिड़ी शइ तव्हांखे ॿुधाईंदो जॾहिं खां असां पंहिंजो हिकु ॿिए जो चेक बैलेंस ख़तमु कयो आहे तॾहिं खां असांजो आहे एतिजाज तहरीकूं नाकारा वयूं आहिनि अॼु जेकॾहिं ज़िले छठे जो माण्हू अॼु जेकॾहिं ज़िले सिजावर जो माण्हू अॼु जेकॾहिं तॾहिं अलाया जो माण्हू उतां जो जेको सदर आहे ज़िले जो या उते यूनिट जो प्रेसिडेंट आहे 20 गाॾियूं भरे थो अचे पर हैदराबाद ज़िले जो माण्हू 2 माण्हू वठी उन में जेकॾहिं बैनर वर में हणी उते जेके सिफूं आहिनि उन्हनि खे बैनर ॾेई हिकिड़े यतीम लाश वांगुरु छॾे ॾे खे फासाए वरी वॾनि सां वञी गॾु बीह रहे ऐं उहे माण्हू जेके 5 बसूं भरे अचनि उहे गणप में न हुजनि उहे 3 माण्हुनि जो जेको बैनर ॾेई हथ में वञण हलिया उहो जेकॾहिं गणप में अची वञे हलियो ऐं इज़त उन ई माण्हुनि जी 3 माण्हुनि जे वारे जी ओतिरी हुजे जेको 5 गाॾियूं भरे जो उनजी ओतिरी हुजे उनखे टके जी आदत बि न हुजे उनजे पुट ते तव्हां हथ बि न रखो इहा नाइंसाफ़ी हूंदी ऐं तव्हांखे चवां थो असांखे ख़बर आहे असांजी तंज़ीम असां तंज़ीम ते क़ुर्बानी ॾिनी आहे साईं रफ़ीक जरवार शायदि वेठो आहे असां नौकरियूं पंहिंजियूं विञायूं असांजो पीउ असांजा माइट जेल में विया आहिनि पेटे लॻे करे साईं रफ़ीक जरवार शायदि वेठो आहे असांखे सज़ा न ॾियूं असांखे फतवाऊं आयूं असां पेटे लाइ एहतजाज कया विड़ियासीं झेड़ा कयासीं असां आइन खे न छॾियो ऐं आइन खे ॾेखारायासीं अॼु बि तव्हांखे यादि हूंदो ऐं वधीक ग़लति ॻाल्हि कोन कंदसि हक़ीक़त जे बुनियादनि ते कंदसि हिते स्टेज ई अहिड़ो आहे बेलगाम घोड़ो आहे जेको माण्हू ईंदो आहे स्टेज ते वॾियूं टर्म वठंदो आहे उहो चवंदो मूं सॼे ज़िले खे हिनी करे छॾियो सदर ज़िले में वरी हूंदो कुझु कोन्हे ऐं दावा सां गॾु कसम खणी थो चवां त हींअर जेका नई अपॉइंटमेंट जा दोस्त आया हुआ उन्हनि जा पेपरनि जा बिल उन्हनि जूं वाइजूं मुफ़्त में खोलायूं ऐं धर्म वञी वई रहे त तारीख़ी शाइद आहे उन में मुते एफआईआर कटी मुंहिंजूं टेंटूं खणी वई हुयूं ऐं मञा थो नौजवान दोस्तनि जी तरबियत कोन्हे उन्हनि मूंखे साथ कोन ॾिनूं पर असां जेकॾहिं 20 माण्हुनि जी बीठासीं रात्रियुनि ते वेठासीं कारियुनि जी गर्मियुनि में शदत वेठासीं जीसियो जी मजबूरी थी उन गोॾा खोलिया असांखे ॻाल्हियुनि लाइ घुराई पाण आयो असांजी टेंट ते लेटर कढी पोइ मूं महसूसु कयो त असां सां ज्यादती थिए पई पर असां फ़ैसिले कुन में जेकॾहिं असां सां मर्कज़ बीह रहे त भली शइ आहे ऐं जस ॾींदासीं जमाली खे जेको हिन सभिनी शयुनि खे लताड़े करे हिनखे ट्रेस कयो हुयो साईं गाज़ी ख़ान खे पाबंद बनायो त बाक़ी ग्रुप आहे जा प्रेसिडेंट गॾु आहिनि पाण में मूंसां सोलासी गॾु हुजे मूंसां तुंदो भाॻो गॾु हुजे मूंसां तला 5 यूनिट आहिनि असांजा 5 में 4 मूंसां गॾु हुजनि हिकिड़ो यूनिट ॿार हुजे सभु चवंदो आहे ज़िले सदर वारनि सां गॾु भई ज़िले जो सदर तुम ऑफिस सां गॾु झोली में वेठो आहे असां भला हुनजे ख़िलाफ़ लिखूं ई कोन था हुनजे ख़िलाफ़ चऊं ई कोन था तव्हां अचो भला हक़ीक़त ते थी मुनसब थी भला जी थियो त ज्यादती कंहिंसां बि थिए ज्यादती उतां जा किरणो न पियो उतां जो नुक़सानु पियो थिए त ख़ुदा जिते जीअं यूनिट में एहतजाज थिए थो उते जेकॾहिं ज़िले वारो जी मुखालिफ़ करे थो तव्हां ते फट थिए थो तव्हां उते वञी सरगर्मी ॾिसो त ज्यादती केरु पियो करे पोइ जेकॾहिं ज़िले जो सदर ज्यादती करे उनखे बि तव्हां आइनी तौर ते हटायो जेकॾहिं केस जो प्रेसिडेंट जेकॾहिं तव्हां ज्यादती करे थो उते त उनखे बि हटायो तंज़ीमी कदम खणो आइनी कदम खणो तॾहिं वञी सिधाई थींदी जे छोड़वागी हूंदी आइन जी लताड़ थींदी हूंदी केरु कंहिंजी कोन ॿुधंदो त कुझु माण्हू हिकु असां हाणे रिटायर थी वेठा आहियूं असां त सॼी ज़िंदगी पेटेल खे रत सत ॾिनी आहे पेटेल असांजी इज़त मान मर्तबा जेकॾहिं मोतबरी करियो जीसियो सां जेकॾहिं गला खोले ॻाल्हायूं था मिनिस्टर कईसीं जेकॾहिं असांजी पहुच आहे त असांखे पेटेल बि इहा शइ ॾिनी आहे इहा असां पंहिंजी विञाइण कोन ॾींदासीं असां उन्हनि सां सरकार मुकमल ते गॾु आहे ऐं जेकॾहिं तव्हां साईं सुभाणे मुंहिंजी कोशिशि हूंदी मुंहिंजा यूनिट जा प्रेसिडेंट वेठा आहिनि गोलाटी जो प्रेसिडेंट वेठो आहे बदीन तहसील वेठो आहे जनरल सेक्रेटरी वेठो आहे उनजो प्रेसिडेंट वेठो आहे तव्हांजो तलाक तहसील जो प्रेसिडेंट वेठो आहे टले भागे जा असीं पाण वेठा आहियूं साईं इलेक्बर चांडियो वेठो आहे तव्हांजा 6 यूनिट आहिनि 4 प्रेसिडेंट ऐं वधी आया तव्हां सां गॾु तव्हां सां दावत खणी विया हुआ बदीन आया हुआ कंहिंजी कैंप ते वेठा हुआ कंहिंसां तव्हां मिलिया तव्हां मिलिया थो तव्हां फ़क़ति असांखे फोन ते चई छॾियो मुंहिंजो असांजी तव्हां चांहि पियो तव्हां थियो असीं तव्हांजे सॾ ते सॾ ॾींदा आहियूं तव्हांजा गला खोले असां तव्हांजे मुआ आहियूं जी चओ थी करणु तयारु आहियूं तव्हां यार असांखे 10 मिंट चांहि ॾियो कोन था ॾियो
तव्हां उन ई माण्हू खे तव्हां ॾिसो तव्हांखे चयो त स्टेज जी ॻाल्हियूं ॾे जा परपुट ते फेसबुक ते लिखे उन्हनि खे बि तव्हां माना आश्चर्य खे बख़्श करे वेठा आहियो उन्हनि खे भाइयो पोइ तव्हांजी केरु इहा शइ कंदो असां जे लाइ वरी बि क़ाबिल एतिराम आहियूं असांखे दुखी असांखे थी शइ लॻे तव्हां मर्कज़ी सदर आहियो तव्हां मर्कज़ी पार्टी आहियो तव्हांखे उस्तादनि मुंतख़ब कयो आहे असां सभिनी जो शान आहियो असांजी पग तव्हां ते केरु आंगण खणे थो असांजी ज़मीन झुंझोड़े थो असां पेटे रस्ते खत था सत ॾिनूं आहे असांखे ख़बर आहे पेके लाइ असांजी तब्दीली छा आहे उनखे त्योहारो कढी अची माना रोड ते बीहारायो आहे अॼु असांजो हिकिड़ो दोस्त साईं शफ़ी सचो मदीने मां वेही ऐलान थो करे तहरीक में शामिल थींदसि यार इन ॿिनि लफ़्ज़नि चवण में जेकॾहिं तो चई छॾियो त को आसमान टुटी पियो ऐं मंझंदि तॾहिं मूंखे उमेदु आहे त इनशा ताला कंदे मोहम्मद खान मां तुंहिंजी पंज गाॾियूं निकिरणु खपनि तूं सॼी सिंध जो लीडर आहीं तुंहिंजी पंज गाॾियूं पधे करे तुंहिंजा माण्हू हिकिड़ो बि न शिरकत करे पोइ तुंहिंजे अहिड़े खोखले ऐलान करण जी ज़रूरत ई घणी ऐं दावा थो चवां हिन पिटाल में जेके माण्हू वेठा आहिनि हिन पिटाल में माण्हू वेठा पंजाह माण्हू वठी ख़ुदा जी ज़ात जो कसम मां तव्हांजो सेक्रेटरी गोटा मोकिलियो वेही रहो बरख़ुरता ख़ुलूस जी तव्हां ॿियो ज़्यादती त असां सां थींदी आहे जॾहिं इलेक्शनूं थींदियूं आहिनि साईं ज़हीर में वेठो आहे किले जो साईं अली अहमद मंगण वेठो आहे हक़ीक़तनि खे मंझिबो तव्हां जॾहिं इलेक्शनूं कंदा आहियो त जूनतनि ते जेके इलेक्शनूं थींदा आहिनि ज़िला डिवीज़न मर्कज़ ते चूंडींदा आहियो उहे उहिदेदार खणंदा आहियो जेके यूनियन काउंसिल खे खटींदा ई कोन्हे तव्हां उहे खणींदा आहियो पार्टी में उहे जेके यूनियन काउंसिल में बि न खटी उहे त ज़िले जो सदर थी वेही रहंदो उहे जेके माना मर्कज़ ते अची वेही रहंदो डिवीज़न जो जेकॾहिं वेही रहंदो उन त उस्ताद जो लाॻापो ई कोन हूंदो त तव्हांजी हैसियत तव्हांजे तहरीकूं कीअं हलाईंदो न हलाईंदो तव्हां जूनतनि जा प्रेसिडेंट जेके इलेक्शन खटे था अचनि आइन में तरमीम करे उन माण्हू खे खणे थो उन्हनि माण्हुनि खे अहसासु हूंदो उहे तव्हांजो जगू विढ़ंदा तव्हां सां बीहंदा उहे पोइ न कंदा हे जेके माण्हू खणंदा अचनि पाण खणंदा अचूं किथे तनक़ीद कोन थो करे मुंहिंजा लफ़्ज़ ॾुखिया लॻंदा पर हक़ीक़तनि खे तव्हांखे तस्लीम करणो पवे इहे माण्हू तव्हां खणींदा अचो जेके माण्हू उहो वॾेरनि जो आहे या सिफारशी आहे या पैसे वारो आहे पाण ख़ुददार माण्हू आहे इन जे करे वधीक तव्हांजी असांजी सपोर्ट ऐं चवंदो उहे जेकॾहिं माण्हू वेठा आहिनि उहे आहिनि न जेके पंहिंजो उन मिनिस्टर खे चवनि बाबा असांजा मुताला वञो उस्तादनि हालात मुआशरे जी घणी थी वई आहे जेका न आहे सरकार न आहे क़िस्म जो माण्हू सरकार छा हेॾी सॼी तइलीम खे तबाह थी आहे या जेका बदकारी आहे उहा असांजे मथां फिट था वञी छॾियो मुआशरे में बि असांजो जेका बदकारी आहे उहा असांजे मथां फिट थी वई आहे उहा इन करे असांजी पाण में ताज़ ॿधी मुनकम न आहियूं तंहिंजे करे सभिनी दोस्तनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे कोशिशि कंदा आहियूं ॾाढो वधीक कोन थो वणा ऐं ठाहे वारे गुज़ार मुंहिंजो तव्हां वाइदो आहे असांखां जेका दिली करे असां अॻे हमेशह तहरीक में जॾहिं बि आया आहियूं उते हिकिड़ी शइ इहा तव्हांजे ज़हन में हुजे असांजो मक़सदु उहो सरकार शइ हटाइणु न हुजे सरकार छा हटाइण न हुजे असांजा सर्विस स्ट्रक्चर आहे असांजा जेका बि अपॉइंटमेंट जेका आहे उतां जेके असांजा ज़ाती मुतालबा आहिनि जेके असां सां ज़्यादो थियूं आहिनि उहे बि थी नथो सरकार छा वञे हलियो असांखे सरकार छा जी ज़रूरत न आहे धूड़ कपाए वेठो हुजे असांखे न आहे जी ख़बर ई आहे न को असांखे इन जी ज़रूरत आहे अॻिते चओ था असांजा जेके पहिरीं मुतालबा आहिनि जेके असांजा जाइज़ आहिनि जेके असांजे मथां जेके कूड़ियूं दावाऊं या कूड़ा अहिड़ा इल्ज़ाम जेके असांजे मथां फाथिया पिया वञनि उहे ख़तमु थियणु खपनि उस्तादनि खे उहा इज़त ॾियणु खपे जेको उस्ताद लहे थो स्कूलनि जूं ॿारनि जूं बिल्डिंगूं ख़तमु आहिनि उन्हनि खे किताबनि जी इनवॉल्वमेंट किताब पूरा कोन पिया मिलनि या क्लास में जेके फैसिलिटीज़ आहिनि ॿारहाड़ी वेठे जीअं उते फर्नीचर वग़ैरह उस्तादनि खे उहे फैसिलिटीज़ करियो तंहिंखां पोइ तव्हां पंहिंजा नाज़री जेसिताईं तव्हांजो नाज़री हुकम को न मञिबो तंहिंजे करे बायोमेट्रिक जहिड़ा सिस्टम आहिनि जेके असांजे मथां नाफ़ज़ कया विया आहिनि उन्हनि खे डिस्ट्रिक्ट लेवल ते आणियो बाक़ाइदे कुछ 4 लाइनूं तव्हां लिखी रखो हिते उस्तादनि ते आउं चवां थो मर्कज़ी सदर असांखे तेरी यकीन ॾियारे त तव्हांजा हे 4 शयूं जेके आहिनि 4 शयूं जेके तव्हांजो मंजराए वापसि ऐं असांजो वाइदो अथई तव्हां सां गॾु मरण ताईं तव्हां सां गॾु हूंदासीं उते वेंदासीं ऐं पंहिंजी कोशिशि कंदासीं जेतिरा बि अॻे ई माण्हू आहिनि तोखे ख़बर आहे भले असांजूं गाॾियूं तूं लाइन में ॿियारे घणे वठिजां घणे वठी अचे करे सभिनी दलनि खां वधीक असांजूं गाॾियूं हुजनि त असांखे स्टेज ते घुराइजनि न त उहे उते अचूं था जॾहिं मर्कज़ में कराची में वेंदा आहियूं कॾहिं तव्हांखे इहे दलनि वारा सदर बि कोन ईंदा आहिनि पर असीं जॾहिं गाॾीअ खां घुराए विहारींदा आहियूं तव्हां असांखे चवंदासीं तव्हां ॿाहिरि तव्हांखे निमाईंदो पाण बि ईंदो दले जो जेको अॻुवान आहे जॾहिं त उहो तहरीक जो हिसो ई कोन हूंदो आहे तंहिंजे करे मोहबत ज़ख़्म दिलि हुई पंहिंजे पुट ते ठही आहे साले पर टंगियल मसलूब हुई पंहिंजी अख में ॾेई आहे न आयो जो न आयो ॾींहुं वसत जो असांजी हयाती में सदन जी मौसम आई मुरादनि जी वई आहे गलनि जे सुर्ख झंडनि ते सदा काराण पई करदी कचली अख मारे आई पर टई आहे असांजा फट छुटी वेंदा अरे मुनसफ़ो
न करियो उनको चमूचो जो कला जी लद ज़माने में रह गया जे पे कहला दिया पर पर चलो मोहम्मद रमज़ान जुड़ेजो साहब इंतहाई जज्बाती ऐं मुख़्तलिफ़ हवालनि सां